चूहड़ जमाली लग शाहकीक दरगाह जे कदीमी तारीख़ी कब्रिस्तान में बासर माण्हुनि इंसानियत जा समूरा लीका लताड़े छॾिया आहिनि। 8 एकड़ खां वधीक वक़्त थियल एराज़ी ते मुश्तमिल हिन तारीख़ी कब्रिस्तान में कब्ज़ा माफ़िया कब्ज़ा करे समन जी तादाद में कब्रुनि खे डाहे पट करण खां पोइ विच कब्रिस्तान में वॾी दिलेरी सां हिकु मुसाफ़िर खाने जी बिल्डिंग जी तामीर जो कमु शुरू कयो वियो आहे। हुकूमती बेहसी ऐं औकाफ़ खाते जी लापरवाही तोड़े सजावल ज़िले इंतज़ामिया जी ग़िफ़लत सबब कब्ज़ा माफ़िया जो राज क़ाइम आहे। कब्ज़ा माफ़िया संदन ज़ाती असर और रसूख इस्तेमाल करे कब्रिस्तान अंदर रेस्ट हाउस बिल्डिंग जी तामीर जो कम तेज़ करे छॾियो आहे, जॾहिं त विच कब्रिस्तान में बिल्डिंग जे अॾावती कम सबब गंदगी में शदीद इज़ाफ़ो थी रहियो आहे। इमारत में इस्तेमाल थींदड़ मटेरियल सीमेंट, रेती, बजरी, पत्थर, सिरूं, तोड़े लोही सामान समेत ॿियो समूरो मटीरियल कब्रुनि मथां रखियो वियो आहे, जंहिं सबब कब्रुनि जी बेहुरमती पिण थी रही आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा बि आहे जो हिन क़दीम कब्रिस्तान खे चौदीवारी बि नाहे, जंहिं सबब रोलू कुतन कब्रिस्तान खे पंहिंजी आमा जॻह बणाए छॾियो आहे। उन खां सवाइ ड्रेनेज जो मेन नालो कब्रिस्तान जे अॻियां वहंदड़ आहे, जंहिं सबब गंदो पाणी कब्रिस्तान में जगह जगह ते बीठल नज़र अचे थो, जंहिंसां कब्रिस्तान जी बेहुरमती पिण थी रही आहे। कब्ज़ा माफ़िया जेका कब्ज़ा करे न सिर्फ़ क़दीम कब्रिस्तान के नुक़सान रसाए रही आहे, उते कब्ज़ा माफ़िया कब्रुनि खे डाहे सवन जी तादाद में खटूं ऐं बिस्तर रखी छॾिया आहिनि, जिते मसवार ते मुसाफ़िरनि खे तरसायो वञे थो। दरगाह शाहकीक जे मोहदिन एहतिजाज कंदे हुकूमत सिंध खां इहो मुतालबो कयो त असांजे क़दीम कब्रिस्तान में कब्ज़ा माफ़िया तरफ़ां नाजाइज़ अॾावतूं करण गैर क़ानूनी अमल आहे। नाजायज़ अॾावतुनि सां कब्रुनि जी पिण बेहुरमती थी रही आहे। हुकूमत सिंध ऐं ज़िले इंतज़ामिया खे घुर्जे त कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे ऐं थियल समूरा कब्ज़ा ख़त्म कराया वञनि, जीअं हितां जी अवाम में पैदा थियल बेचैनी ख़त्म थी सघे ऐं कब्रिस्तान खे पिण बेहुरमती खां बचाए सघिजे। ऐं अमली जतोई ऑनलाइन इंडस्ट्री भी चूहड़ जमाली।